हाल वाल थी साईं? साईं हिकिड़ो दफ़ो साईं वञूं पिया मोरे। हा हा भले भले ठीकु मोरे वञूं पिया साईं, निकितासीं पुलनि खां। हा मेन रोड ते वॾी ते चढ़ियासीं जीअं। जी जी उन रोड ते नंढो गुलर को कुते जो इहो ॿिचो इहो घुमे पियो रोड ते। अच्छा उन ते फ़कीर जी नज़र पई। ड्राइवर खे चई यार गाॾी हल साइड कर। हा गाॾी साइड कयईं। मां चयुसि पेशाब पेशाब कंदो को लही करे उन गुलर जी कढोसि भाॻो। गुलर पंहिंजे ख़ौफ़ खां भॼे हे उनजी कढ भॼंदो हुते रोड ते। बाबा मेन रोड आहे, कुझु ख़्यालु कर। हा मेन रोड ते साईं वॾी गाॾियूं ॾिसी करे फ़कीर खे गाॾियूं पइजी रोड ब्लॉक थी वियो, बंदि थी वियो। हा उन गुलर खे वठी नेठि अची गाॾी में वेठो। सही मां चयोमांसि ॾे हल भला गुलर एॾो भलो आहे, मूंखे चए यार भलो न आहे। हा हिनखे ड्राइवर मारे छॾ ना अचे भागा चे बाबा हिनखे खयोसीं काॾे होटल ते छॾींदासीं वरी गोश्त वोश्त खाईंदो दुआ कंदो। मां चयो यार तूं मूंखे चवे ड्राइवर खे चए असां वठूं था, तूं पाण छो वठे? वाह यार मां पंहिंजो सवाबु तव्हांखे ॾियां। वाह साईं वाह साईं वाह। इहे ॻाल्हि जो खणे बसि सफ़ा मारे छॾे। मां चयो हाणे इहा महिरबानी कर, उते मां पाण लाहींदुमि होटल ते, मतिलबु तूं हथु विझे चई यार तोखे माण्हू ॾिसंदा। मां चयो मूंखे माण्हू ॾिसंदा, तोखे माण्हू ॾिसंदा, तोखे न चवंदा कुझु? तूं हेॾो सारो नाले वारो माण्हू। मां चयो मुंहिंजो ख़ैरु आहे। मां चयो मां ॾिठो बि ख़ैरु आहे, मां कहिड़ो नाले वारो माण्हू आहे? तुंहिंजी ख़ुदा हेॾी इज़त कई आहे। पोइ उते मां गुलर खे कंहिं तरीक़े सां दरी खोले लाहे छॾियमि। उन होटल ते लॻासीं, होटल ते वियासीं हथु धोअण ॿई। होटल वारो एॾो ख़ुशियूं करे यार मूंखे ईअं सम्झ मां ॾिठो अॼु। वाह वाह सुभान अल्लाह। यार ज़िंदगी गुज़री आहे हेॾो जलाल टपी वेंदो। मुंहिंजे होटल ते मूंखे यादि न आहे जो कॾहिं लड़ियो। अॼु अलाए कीअं महिरबानी कई अथई। वाह हू माना ख़ुशि थी वियो। पोइ चए पियो हा ख़ुशि थी वियो ॾाढो। उनखे चई फ़कीर वे उस्ताद वे महिरबानी कर लंगर खाए। न यार लंगर न खाईंदो, मां वेंदो, मूंखे कमु आहे ज़रूरी। सही तो ज़ोरी वेहारे तो न वेठो फ़कीर। हा साईं वॾी खूबी हा वरी हलिया वियासीं, वरी सिधो वियासीं वरी दादू। सही हा इहो तव्हां उस्ताद जूं केतिरियूं रिकॉर्ड माना पाण वटि जमा कया? असांजे पाण हिसाब न आहे, ख़बर न आहे। दर जो पिनियासीं इन जे करे जो। हा हा मां ॿुधियो तव्हां वटि वॾियूं पेतियूं भरियूं पियूं न। बसि इहे हुयूं जेके फ़कीर खे यार खे ॾिनासीं। अच्छा हा अला बख्श मलिक अला बख्श जे। अच्छा अब जेको दोस्त चढ़ी ईंदो बसि पोइ असां फ़कीर जी ॾेई छॾंदा ॻाल्हि लिखाईंदा यार हर को मज़ो वठे। सही 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 अदा सभ जो हक़ आहे। हिकिड़ो अर्ज़ु हो त तव्हां उस्ताद सां एतिरो वक़्तु गुज़ारियो ऐं एॾो वक़्तु गुज़ारियो ऐं परिस्तार बि रहिया, त लाज़मी तव्हां उस्ताद सां गॾु के फ़ोटू बि कढाया हूंदा या न? साईं तक़रीबन ये फ़ोटू ये फेसबुक में अचनि था नी, तक़रीबन मुंहिंजे आहिनि। मुंहिंजे दोस्त मां को खणी वेंदा पोइ वरी उहे ॾींदा पंहिंजे। उहो त आहे तुंहिंजो फ़ोटू मूंखे, मां उहो पियो चवां न माना उस्ताद सां गॾु तुंहिंजो फ़ोटू उहो बि आहे हूंदो। हा हा त उहो असांखे ॾेखारियो त जीअं असां दोस्तनि खे बि ॾेखारियूं। हा पहिरीं मुलाक़ात जो तव्हांखे ॾेखारींदासीं। पहिरीं मुलाक़ात या ॿी मुलाक़ात जेके फ़ोटू तव्हांजा हुजनि न, ठीकु आहे, उस्ताद सां गॾु जेके हुजनि। अच्छा हा उहे न हूंदा आहिनि वॾा जेके डायरी हूंदा आहिनि। सही सही एल्बम हा उहे फ़ोटू सुठे तरीक़े सां कढी, ठीकु आहे न, या हिन खे ॾींदे रज़ामंद कढी मोकिलींदो, ठीकु आहे न। अदा पोइ संगत साथ वारो को अहिड़ो हूंदो जो जेको ई टच मोबाइल हलाईंदो हूंदो। पर मूंखे वञिणो पवंदो ॾहीं, ईअं कमु न थींदो। हा बसि इहो कुर्बानी करणी पवंदी साईं।
कुर्बानी खोड़ ॾिनो इन मौलाई पाण बि कुर्बानियूं खोड़ ॾिना थी बाबा इश्क में त ईअं थींदो आहे न साईं उस्ताद जो इश्क को सोलो त कोन्हे इहो मलक अलाह बस खे चओ उन वटि अची उन खे चओ वो तोड़े व्हाट्सएप कंदो मजा उहे अच्छा तुंहिंजा गॾु फोटो निकितल अथसि हुन वटि वो खणी वियो आहे न मां तकरीबन वो खणी वियो आहे न तव्हांजा फोटो कल अॼु बि मुंहिंजी कचहरी थी मलिक सां ॾिनो हुई इहो जी हे शायर कादर नुहाणी सां तव्हांजो निकितल हो उहो मूंखे ॾिनो फोटो मोकिलियो हा न ॿियो चओ फ़कीर सां गॾु जेको अथसि उहो मोकिलिजो